सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था नामियारे लेखक शहादत हसन मंटू जी एक मुख़्तसर कहानी क़बर ते ॾीहो। फुरथियल माल हथ करण लाइ पुलिस छापा हणण शुरू कया। भव में माण्हू लुटियल सामान रात जे अंधेरे में ॿाहिरि फिटो करण लॻा। उन्हनि में कुझु अहिड़ा माण्हू भी हुआ जिन पंहिंजो सामान भी पाण खां अलॻि करे छॾियो हो, जीअं कानूनी गिरफ़्त खां आझा रही सघनि। हिकु माण्हूअ खे ॾाढी ॾुखियाई थी। हिन वटि खंड जूं 2 बोरियूं हुयूं जेके हिन पसारीअ जे दुकान तां फुरियूं हुयूं। हिकु बोरी त हू जीअं तीअं करे रात जे अंधेरे में वञी भर वारे खूह में फिटी करे आयो, पर जॾहिं ॿी खणी वञी खूह में विझण जी कयईं त पाण भी बोरीअ सूधो वञी खूह में किरियो। रड़ियूं ॿुधी माण्हू गॾु थी विया। खूह में रसियूं विधियूं वयूं। 2 अमरा हेठि लथा ऐं उन माण्हूअ खे ॿाहिरि कढियऊं। कुझु कलाकनि खां पोइ हू मरी वियो। ॿिए ॾींहुं जॾहिं माण्हू उन खूह मां पाणी पीअण लाइ कढियो त उहो मिठो हो। उन राति खां ई उन माण्हूअ जी क़बर ते ॾीया ॿरण लॻा।